थाणो बुलाखान तेलके में रोडन रस्तन जी हालत ख़राब हुजण सबब माण्हुनि खे सफ़री सहूलतन में तमाम घणी ॾुखियाई पेश अचण लॻियूं आहिनि। इहा साॻी सूरतहाल थाणो बुलाखान वेझो नए ॾेसोई वारे रोड जी आहे, जंहिंमें नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल सबब रोड खंडात जो ॾेख ॾियण लॻो आहे। उते मौजूद ट्रांसपोर्टरनि ऐं मोटरसाइकिल सवारनि सिंध टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडीदे चयो त उहा सिर्फ़ु असांखे न बल्कि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी जेके पंहिंजूं माऊं भेनरूं हिन रोड तां वठी अचनि था, छो जो हिते काफ़ी चकर असां ॾिसंदा आहियूं त कई वीचारियूं नियाणियूं किरियूं आहिनि हिन रोड ते, छो जो हीअ रोड हिकु अहिड़ो रोड आहे जंहिं ते ईअं सम्झो मोटर साइकिल ॾिसो जबल ते आसानी सां चढ़ी वेंदी, पर हिन रोड ते वरी हुनखे मुसीबत थी मिले। तकलीफ़ असांखे ॾाढा टायरनि जा नुक़सान थींदा आहिनि, कमाननि जा नुक़सान थींदा आहिनि, तमामु गाॾी ते लोड था करे अचूं, असांखे ॾाढी परेशानी थी थिए। कहिड़ी लॻी पई आहे ख़राबु, सॼो लॻो पियो आहे, कलाकु अधु कलाकु त लॻियो थो वञे रुॻी खॾे मां, गाॾीअ जो नुक़सानु, टायर वर फाटनि था न, को पटो कमानी टोड़े या को नट बोल्ट हेॾां होॾां अहिड़ी हालत बस न जेको माण्हू हुतां घरां बीमार खणी अचूं, को अधु पूरो सो हिते मां पूरो थी वञे पोइ बुलाखान पहुचूं, बुलाखाना मां जेसीं वञूं तेसीं अहमद खाना में उहो मरीज़ रत जूं उल्टियूं करे, पोइ छो करियूं भला। कैमरामैन राशिद नवाज़ मंगलार सां गॾु इम्तियाज़ मंगलार, सिंध टीवी न्यूज़ थाणो बुलाखान।